नाज़िर, मेरान टीवी पारां खैरपुर में वॉलीबॉल टूर्नामेंट करायो वियो, जंहिंमें सदारती महिमान नज़ीर अहमद फुलपोटो ऐं ॿियनि माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। उन हवाले सां ॾिसो था हरीश कुमार जी ही रिपोर्ट। मेरान टीवी पारां खैरपुर में वॉलीबॉल टूर्नामेंट जो इनकाद करायो वियो, जंहिंमें खैरपुर जे मुख़्तलिफ़ शहरनि मां 16 टीमनि हिसो वरितो। सदारती महिमान सचल अंजमन तादरान जो सरपरस्त आला नज़ीर अहमद फुलपोटो, महिमान ख़ास SHO C सेक्शन सदा हुसैन लुंड, एडवोकेट गुलाम मुस्तफ़ा बुगटी ऐं ॿिनि शिरकत कई। महिमाननि विनर ऐं रिनर टीमनि जे कप्ताननि में इनाम ऐं ट्रॉफियूं विरहायूं। जंहिं बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे उन्हनि जो चवणु हुयो त सेहतमंद माशरे जे लाइ मैदाननि जो आबाद हुजणु लाज़मी आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त वॉलीबॉल जी टूर्नामेंट हुई, हिन में ज़िले मुख़्तलिफ़ टीमूं आयूं हुयूं। रांदि सां हिकिड़ो जेको बुराइयुनि जो जेको रेशियो आहे उहो घटिजे थो पियो ऐं इंसानु पंहिंजे पाण खे मशगूल रखे थो। रांदि उहा वाहिद शइ आहे जंहिंसां हिकिड़ो टाइम पंहिंजो ॾिए थो पियो हिकिड़ी ऐं उन खां पोइ रांदियुनि जे शोबे जे हवाले सां असांजे सैयद काइम अली शाह जिलानी साहब या नफ़ीसा शाह जिलानी खैरपुर जे हवाले सां इलाही सुठा कम कया आहिनि। जेमखाना थी वियो, उन में छा आहे त हिकिड़ो सिलसिलो माण्हू मसरूफ़ थो रहे पियो ऐं बुराइनि खां माण्हू परे थो रहे पियो। इहो माना सुठी अमल आहे रांदीगरनि जो, सुठे असांजी यादि में थियो आहे। असां इन जे लाइ आयासीं रांदि ॾिसणु ऐं सुठी ॻाल्हि आहे, इहा बहितरीनु ॻाल्हि आहे। नौजवाननि खे क़यादत कई करणु खपे, इन जे हिसाब सां इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। इन जे करे करायूं वञनि थियूं ताकी असांजे मुआशरे में जेका सेहतमंद जेके शयूं आहिनि उहे माण्हुनि में उजागर थियनि ऐं उन में बुरायूं क्रिमिनल माइंडेड माण्हू उहे माण्हू ख़तमु थींदा था वञनि। हाणे नौजवान जेके ही नसुल जेको असांजो आहे उन नसुल में हे शयूं असां इन करे उजागर कयूं था ताकी उन्हनि जो एंगेजमेंट रहे रांदियुनि में ऐं उहे ताकी ॿियनि कंहिं मुआशरे जे बुराइनि में जीअं उहो हिसो न वठी सघनि। विनर टीम जे कप्तान मेरान टीवी जो शुक्रिया अदा कंदे चयो त जेकी रांदियूं नौजवान लाइ हौसलो अफ़ज़ाई आहिनि। मां इहो चवंदुमि त जिते रांदि न आहे उहो ॻोठु, उहो शहर कंहिं क़ब्रिस्तान खां घटि न आहे। रांदि जेके सिहत नौजवाननि लाइ सिहत लाइ बहितरी आहे ऐं असां शुक्रगुज़ार आहियूं मेरान टीवीअ जा ऐं जेकी आयल दोस्त जे असांजी हौसला अफ़ज़ाई कई। कैमरा टीम सां गॾु हरीश कुमार, मेरान टीवी न्यूज़ खैरपुर।